शेदातकोट जे जुड़ियल शाह पाड़े में गटर ऐं ढक खुलियल हुअण सबब हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। ट्रेन इंतजामिया को भी नोटिस नाहे वरितो। असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे शेदातकोट मां मेहरान टी वीडियो रिपोर्टर ज़मीर ख़ैल। जी ज़मीर, छा तफ़सील आहिनि? जी, शेदातकोट जे जुड़ियल शाह पाड़े, कोटू मोटू चौक, क्लासिक चौक, मैन प्राइमरी स्कूल, नेशनल प्रेस क्लब जे साम्हूं ऐं शहर जे ॿियनि मुख़्तलिफ़ पाड़नि में जेके गटरनि जा जेके ढक खुलियल आहिनि उन्हनि जो इंतज़ामिया को बि नोटिस न आहे वरितो, जंहिं करे जेके हादसा आहिनि उहे रोज़ जो मामूल बणियल आहिनि। इन सिलसिले में शहरनि जो चवणु आहे त हुननि केतिरा ई भेरा म्यूनिसिपल इंतज़ामिया खे आगाह कयो आहे, पर उनजो को बि नोटिस न आहे वरितो, जंहिंजे करे जेके रोज़ानो हादसा मामूल बणियल आहिनि। जुड़ियल शाह पाड़े जे रहवासियुनि जो चवणु आहे त रोज़ानो केतिरा ई माण्हू जेके आहिनि इन घिटी में ट्रांज़ेक्शन ऑफिसर जो घर पिणु आहे, पर केतिरा ई गटर आहिनि उन में जेको आहे रोज़ानो केतिरा ई ॿार ऐं केतिरा ई जेके माण्हू आहिनि उहे जेको आहे किरण मामूल बणियल आहिनि, पर इंतज़ामिया उन्हनि जे बंदि करण लाइ को बि उपाउ न आहे वरितो। ऐं मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहे 3 साल अॻु नाला पब्लिक हेल्थ खाते पारां ठाहिराया विया हुआ, जंहिं ते आला सतही जेका आहे कमेटी जन ते आला अदम एतमाद जो इज़हार पिणु कयो, पर उहे नाला त ठही विया, पर जेके उन्हनि नालनि खे जेके ढक आहिनि उहे अहिड़ा ॾिना विया जेके कमज़ोर हुआ, जेके सॼे शहर में जंहिंजा ढक जेके लही विया हुआ। उन्हनि ढकनि खे जेको आहे ॿीहर जेको आहे वरी बि जेको आहे नाहे ठाहियो वियो, जंहिंजे करे जेको आहे हादसा जेके आहिनि रोज़ जो मामूल बणियल आहिनि। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त शहर जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे भरिसां जेके नाला आहिनि उन्हनि जा पिणु ढकण खुलियल आहिनि, जंहिंजे करे केतिरा ई ॿार जेके आहिनि उन नालनि में किरनि था। जेकॾहिं शहरनि जो चवणु आहे त जेकॾहिं इन्हनि नालनि जा ढकण न ॾिना विया त हू जेको आहे सख़्तु एहतिजाज कंदा। जी ज़मीर, अव्हांजी महिरबानी।